नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त मुस्लिम लीग नून जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज गिलगित बलतस्तान जी चूंड में धांधली जो इल्ज़ाम लॻाईंदे चयो त PTI खे मिलंदड़ सीटूं सिलेक्टर्स जा थोराइता आहियूं। मरियम नवाज चयो त गिलगित बलतस्तान में PTI जो न अॻु में वजूद हो न हाणे। गिलगित बलतस्तान जी बहादुर माण्हुनि हिन धांधली में हिमत न हारे वारी जी छित किरण वारी है। हिन जो हिन हवाले सां चवणु आहे त तहरीक इंसाफ़ खे ख़ैरात में मिलंदड़ कुझु सीटूं मुस्लिम लीग नून खां टोड़ियूं वयूं आहिनि। उम्मीदवार ऐं सिलेक्टर्स जा थोरनि जे करे आहिनि। वफ़ाक़ में मौजूद हुक्मरान पार्टियुनि खे पहिरियों भेरो हिते अहिड़ी शिकस्त मिली आहे जा इहा शिकस्त ईंदड़ ॾींहंनि जी कहाणी ॿुधाए रहिया आहिनि। नून लीग जे सदर इल्ज़ाम लॻायो त पंजाब ऐं वफ़ाक़ सिधा अक्सरियत न मिलण बावजूदि विसाखियूं फिराम करे हुकूमत ते ठाहे छॾी, पर हिननि शीशे में पंहिंजो चहिरो ज़रूर ॾिसनि जेको गिलगित ऐं बल्तिस्तान जी अवाम अवां खे ॾेखारियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।